बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। आया हमारी शेफ़ आबदा बलोच ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। भली कार कयूं था अव्हां खे इन शो में ऐं उम्मीद आहे त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, ख़ुशबाश हूंदा, मज़े में हूंदा। ऐं गर्मी इलाही आहे, गर्मी जे हवाले सां रायता तमामु सुठा लॻंदा आहिनि, लाइट खाधा सुठा लॻंदा आहिनि। ऐं अॼु जी जेके रेसिपीज़ आहिनि तमामु मज़ेदार आहिनि, क्विक ठाहींदासीं। अॼु असां चिकन कोफ्ता पिया ठाहियूं ऐं इन सां गॾु असां तयारु कंदासीं लौकी जो रायतो। इलाही ज़बरदस्तु लॻंदो आहे। तव्हां इन खे ताहिरीअ सां गॾु सर्व कयो, सादा चांवर हुजनि, नान हुजे, उन सां गॾु तव्हां लौकी जो जेको रायतो आहे उहो तयारु करे सघो था। अच्छा, हाणे असां सभिनीनि खां अवल तयारु था कयूं चिकन कोफ्ता। ऐं चिकन कोफ्ता जे लाइ कुझु मां वटि हिन वक़्तु चिकन जो जेको कीमो आहे उहो मौजूदु आहे। बसि कोशिशि इहा कजो त कीमो ड्राई हुजे, मतिलबु कीमे में घणो पाणी न हुजे। कीमो तव्हांजो ड्राई हुजणु खपे। उनखे स्क्वीज़ करे सघो था। ऐं धोराइण खां अवल तव्हां इन खे वॉश करायो। वॉश कराइण खां बाद में तव्हां इन खे कुटरायो या पिसरायो ऐं छन्नीअ में विझी रखो त जीअं इन जो जेतिरो बि एक्स्ट्रा मॉइस्चर आहे उहो निकिरी वञे। अच्छा, हाणे असां इन में जेके कुझु मसाला इस्तेमालु कंदासीं उन में हिकिड़ो बसरु आहे, उनखे फाइनली चॉप करे उहो असां इन में ऐड कंदासीं। अच्छा, इन में शामिलु कंदासीं असां कुझु सावा मिर्च, उन्हनि खे बि बारीक चॉप करे उहे असां इन में ऐड था कयूं। इन सां गॾु इन में वेंदो लूणु हस्बे ज़रूरत। इन में असां ऐड कंदासीं ॻाढ़ा मिर्च। हेड्र असां इन में शामिलु कंदासीं पिसियल गरम मसालो। पिसियल गरम मसालो इन में वेंदो। ऐं बाइंडिंग जे लाइ असां इन में ऐड कंदासीं ब्रेड जूं स्लाइसिस। इहे असांजा अज्जा आहिनि जेके वेंदा असांजे इन कोफ़्ते में। चलो, मां कुझु जेके अज्जा आहिनि उहे ऐड कंदी थी वञा। हिकिड़ो असांजो बसरु आहे चॉप करे, उहो असां इन में शामिलु कयोसीं। थोरा सावा मिर्च इन में अची विया। ऐं गॾोगॾु इन में ऐड था कयूं धाणा। हे कुझु मां वटि आहिनि धाणा बारीक चॉप करे, इहे असां इन में शामिलु कंदासीं। ऐं अगेन तव्हां इन रेसिपी खे बीफ जे कीमे सां गॾु बि बिल्कुलु ठाहे सघो था। चलो, मां थोरा धाणा थी हितां खणा। ऐं धाणा तमामु ज़बरदस्त फ्रेशनेस बि ऐड कंदा आहिनि। चलो जी, हे अची विया असांजा धाणा। इन्हनि खे बि बारीक कटे करे उहे असां इन में शामिलु कंदासीं। ऐं जीअं कोफ़्तनि जूं नंढड़ियूं बॉल्स हूंदियूं आहिनि उहे ठाहे करे। अच्छा, ज़रूरी न आहे त तव्हां इन्हनि खे फ्राई कयो, डायरेक्ट इन्हनि खे ऐड कंदासीं पंहिंजी ग्रेवी में। ग्रेवी जे लाइ बि जेके मसाला खपनि उन में लूणु आहे, ॻाढ़ा मिर्च, हेड्र ऐं सुका धाणा उहे असां इन में शामिलु कंदासीं। पिसियल गरम मसालो ऐं असां इन में शामिलु कंदासीं धोरो, थोरा ॻाढ़ा बसर। इन्हनि सभिनीनि शयुनि सां इन जी जेका ग्रेवी आहे उहा तयारु थींदी। अच्छा, हे कुझु अची विया असांजा धाणा चॉप करे, इहे असां इन में ऐड कयासीं। अच्छा, हाणे मां इन में शामिलु थी कयां कुझु मसाला। मसालनि में असां वटि आहे लूणु हस्बे ज़रूरत, लूणु अची वियो, पिसियल ॻाढ़ा मिर्च इहे ऐड कयासीं। अच्छा, कोफ़्ता ठाहिण खां अवल सुठो आहे त जेकॾहिं तव्हां थोरा नंढिड़ो हिकिड़ो पीस जेको आहे सो फ्राई कयो त जीअं तव्हांखे लूणु ऐं मिर्च स्पेशली उनजो आइडियो थी वञे। हेड्र शामिलु कईसीं, पिसियल गरम मसालो इहो हिन में हलियो वियो। सुका धाणा इन में असां ऐड कंदासीं ऐं इन जो हिकिड़ो जेके कोफ़्ता आहिनि उहे तयारु कंदासीं। हाणे असां अची था वञूं इन जी ग्रेवी जी तरफ़। इन खे पीसे करे सुठे नमूने सां कोफ़्ता ठाहे मां उन्हनि खे फ्राई न कंदमि, डायरेक्ट उनखे ऐड कंदासीं ग्रेवी में। अच्छा, ग्रेवी जे लाइ ॻाढ़ा बसर आहिनि मां वटि मौजूदु। थोरा इन्हनि खे पीसे छॾियो हथनि जे मदद सां, या पोइ तव्हां ब्लेंडर में धोरो ऐं जेके बसर आहिनि जेके तव्हां ॻाढ़ा कया आहिनि उन्हनि खे ब्लेंड कयो ऐं पोइ तव्हां रेसिपी में उनखे इस्तेमालु करे सघो था। अच्छा, सभिनीनि खां अवल इन में ऐड कंदासीं ऑयल। ऑयल इन में असां शामिलु कंदासीं 1/4 कप।
चलो जी 1/4 कप इन में अची वियो ऑयल। थूम ऐं अदरक जो पेस्ट मां कोफ़्तनि में शामिल न कयो आहे। मूंखे इहो लॻंदो आहे त अदरक जे करे कोफ़्ता जेके आहिनि से क्रैक थी वेंदा आहिनि। त थूम तव्हां शामिल करे सघो था। 2-3 जवा वठी करे उन्हनि खे थोरो पीसे करे उहे तव्हां इन में शामिल कयो। अच्छा, ऑयल थोरो गरम थिए त मां इन में ऐड कंदमि धोरो ऐं उन में शामिल कंदासीं असां इहे ॻाढ़ा असांजा बसर, फ्राई बसर शामिल कंदासीं। मसालो आहे उहो ऐड कंदासीं ऐं इनखे सुठे तरीक़े सां असांखे भुञणो आहे। हस्बे ज़रूरत ग्रेवी जे लाइ इन में पाणी वेंदो ऐं उन खां बाद में हिन में ऐड कंदासीं कोफ़्ता। 5 खां 6 मिंट तव्हां कोफ़्तनि खे कुक कंदव त कोफ़्तनि जो फ्लेवर ग्रेवी में तमामु सुठे तरीक़े सां अची वेंदो ऐं ग्रेवी जो जेको फ्लेवर आहे उहो कोफ़्तनि में इलाही सुठे तरीक़े सां अची वेंदो। लास्ट में धाणा ऐड कंदासीं। थोरा तव्हां सावा मिर्च हिन में शामिल कयो। अगेन पिसियल गरम मसालो हिन में वेंदो ऐं तव्हां हिनखे चपाती, नान या जेके असांजा स्टीम राइस हूंदा आहिनि उन्हनि सां गॾु तव्हां हिननि खे सर्व कयो। तमामु सुठा लॻंदा। ऐं छो त गर्मी आहे त मसाला तमामु घणा ऐड न कजो, न त कोफ़्तनि में ऐं न ई ग्रेवीअ में। लाइट मसाले सां इहा ग्रेवी तव्हां तयारु कजो। अच्छा, हे थोरो गरम थिए थो असांजो ऑयल त मां हिन में शामिल थी कयां ज़ीरो हिन में ऐड कयोसीं ऐं थोरो ज़ीरो कड़कड़ाइण शुरू थी वेंदो त पोइ मां इन में शामिल कंदमि स्टोव खां हटाए करे मसाला, बसर ऐं असांजो इहो धोरो। थोरो हुनखे मिक्स कंदासीं ऐं सुठे तरीक़े सां हिन जी भुनाई थींदी। अच्छा, जॾहिं असां इहे कोफ़्तनि खे मिक्स कंदासीं त मां हिन में एटलीस्ट 2 जेके आहिनि असांजा ब्रेड जा स्लाइसिस इहे ऐड कंदमि। हिकु त असांजा कोफ़्ता इन सां सॉफ्ट तयारु थींदा ऐं ॿी ॻाल्हि इहा त सुठे तरीक़े सां बाइंडिंग थींदी आहे। जॾहिं तव्हां ब्रेड जा स्लाइसिस ऐड कंदा आहियो कोफ़्ते में, बाइंडिंग बि तव्हांजी सुठी थींदी। कोफ़्ता तमामु सॉफ्ट ज़बरदस्त तयारु थींदा आहिनि। त जेकॾहिं तव्हां कॾहिं न ऐड कई आहे ब्रेड जी स्लाइस त उहे तव्हां ज़रूरु शामिल कयो, या ब्रेड क्रम्स तव्हां हिन में ऐड करे सघो था जेके ड्राई हूंदा आहिनि। ऐं जेका फ्रेश ब्रेड हूंदी आहे उहा कोफ़्तनि जो मॉइस्चर जेको आहे उनजो बि प्रॉब्लम तव्हांजो सॉल्व कंदी। जेकॾहिं कंहिं वजह सां पाणी आहे तव्हांजे कीमे में त जेका फ्रेश ब्रेड आहे उहो इलाही मॉइस्चर खे एब्ज़ॉर्ब कंदी आहे। अच्छा, ज़ीरे जी थोरी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे त पोइ मां इन में शामिल कयां हे असांजा फ्राई बसर। थोरी ख़ुशबू अचणु शुरू थी वञे पोइ ऐड कंदासीं। हिकिड़ी प्याली मां वटि धोरे जी आहे, उनखे सुठे तरीक़े सां बीट करे उहो इन में असां ऐड कंदासीं। ऐं जेके मसाला आहिनि उहे तमामु बेसिक आहिनि, यकीनन तव्हांजे घर में मौजूदु हूंदा। लूणु, ॻाढ़ा मिर्च, सुका धाणा, हेड्र, इहे असांजा बेसिक मसाला आहिनि जेके असां कोफ़्ते में बि ऐड कया आहिनि ऐं गॾोगॾु जेका हिन जी ग्रेवी आहे उन में बि शामिल कंदासीं। गरम मसालो यकीनन असांखे पिसियल खपे, कोफ़्तो हुजे या कोफ़्ते जी ग्रेवी हुजे। वॾो हीअं गरम मसालो सुठो न लॻंदो। स्मूथ ग्रेवी हूंदी त उहा मज़ो कंदी। थोरो ज़ीरो आहे जेको असां हिन में साबित ऐड कयो आहे। बाक़ी असां हिन में पिसियल गरम मसालो उहो शामिल कंदासीं 1 टीस्पून ऐं ईअं ई जेके तव्हांजा कोफ़्ता आहिनि उन में बि तव्हां ऐड कयो। चलो जी। अच्छा, हिन में हाणे असां शामिल था कयूं असांजा इहे सुर्ख बसर। स्टोव इन जो कंदासीं बंदि। अच्छा, गॾोगॾु इन में शामिल कंदासीं, स्टोव बंदि आहे, ॻाढ़ा मिर्च, लूणु हस्बे ज़रूरत। कोफ़्ते में असां लूणु शामिल करे चुका आहियूं। इहा अची वई हिन में हेड्र ऐं मां हिन में शामिल कंदमि थूम ऐं अदरक जो पेस्ट, 1 टीस्पून। थोरो हिनखे कयूं था मिक्स। हाणे हिन जो जेको टेम्परेचर आहे उहो बि हेठि अची वियो आहे त मां हिन में धोरो ऐड कंदमि। धोरे सां गॾु तमामु असांजा इहे मसाला ऐं जेके बसर आहिनि इहे कुक थी वेंदा। त बसर थोड़ा सॉफ्ट भी थी वेंदा। हे अची वियो असांजो धोरो के कयूं था मिक्स। अच्छा, ग्रेवी तव्हां रखंदव पंहिंजे हिसाब सां, जेतिरी ग्रेवी तव्हांखे खपे। जेकॾहिं राइस सां गॾु सर्व कयो था त ग्रेवी थोड़ी वधीक सुठी लॻंदी। जेकॾहिं चपाती आहे त पोइ बसि ग्रेवी तव्हां एतिरी रखो त जेके कोफ़्ता आहिनि उहे सुठे तरीक़े सां डिप थी वञनि।
दैट्स इट। उहा थोड़ी घाटी ग्रेवी सुठी लॻंदी आहे चपाती सां गॾु। अच्छा, हीअ अची वई असांजो धोरो। ये मां हिन में ऐड थी कयां। स्टोव असांजो बंदि आहे। धोरो ऐड कंदासीं, थोरो सुठे नमूने सां मिक्स कंदासीं। उन खां पोइ ते मां जेको स्टोव आहे उनखे ऑन कंदमि। पिसियल मसाला, धोरो ऐं ॻाढ़ा असांजा बसर, थूम ऐं अदरक जो पेस्ट, ये तमामु शयूं हिन में हलियूं हुयूं। चलो हाणे छा कंदासीं, स्टोव खे ॿीहर कंदासीं ऑन। हिकु दफ़ो ग्रेवी रेडी थी वञे त उनखां पोइ ते असां अची वेंदासीं पंहिंजे कोफ़्तनि ते। कोफ़्तनि खे सुठे नमूने सां शेप ॾेई करे अलॻि सां फ्राई करणु चाहियो था फ्राई कयो, डायरेक्ट ग्रेवी में ऐड करणु चाहियो था ग्रेवी में ऐड कयो। ॿिन्हिनि तरीक़नि सां कोफ़्ता तमामु ज़बरदस्त तयारु थींदा आहिनि। मां अलॻि सां थोड़ा फ्राई कंदमि ऐं जेकॾहिं तव्हां इन्हनि खे फ्रीज़ करणु चाहियो था त पोइ बि इहो ऑप्शन बेटर आहे त तव्हां इन्हनि खे थोरो फ्राई कयो ऐं उन खां बाद में जेको आहे सो ग्रेवी में ऐड कयो। जेसीं ताईं हिकिड़ो उबाल नथो अची वञे त सुठे तरीक़े सां मिक्सिंग कंदा रहो पंहिंजे हिन धोरे जी। न त धोरे में जेकॾहिं फुटकियूं थी वयूं न त पोइ तव्हांजी जेका ग्रेवी आहे उहा ख़राबु थी वेंदी। त मेक श्योर कयो त जेसीं ताईं एटलीस्ट गरम नथो थी वञे तव्हांजी मिक्सिंग सुठे तरीक़े सां हलंदी रहे। जॾहिं हिकु दफ़ो उबाल अची वियो त बसि पोइ तव्हां हिनखे कुक थियणु ॾियो जेसीं ताईं धोरे जो पंहिंजो जेको पाणी आहे उहो ड्राई नथो थी वञे। थोरी अञा बि मिक्सिंग कयूं। हाणे उबाल अचणु शुरू थी वियो आहे त हाणे जेको असांजो मसालो आहे उनखे कुक थियणु था ॾियूं। अच्छा, हिकिड़ी नंढड़ी साही जो वक़्तु थी वियो आहे असां वटि। साही ते था वञूं, वापसि ईंदासीं, कोफ़्ता तयारु कंदासीं। ज़बरदस्त लौकी जो रायतो बि आहे। तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो ऐं ॾिसंदा रहियो आवाज़ किचन। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ ऐं अॼु असां तयारु कयूं था चिकन जा कोफ़्ता। गॾोगॾु असां ठाहींदासीं लौकी जो रायतो। अच्छा, चिकन जे कोफ़्तनि जो मां तव्हांखे थोरो रिकैप बि ॾींदी हलां। मां थोरो टेस्ट करण जे लाइ कुक करे हिनखे टेस्ट बि कयो आहे, स्पेशली लूणु मिर्च तमामु शयूं। हिकु मनू ढेर सारा कोफ़्ता ठाहिण खां अवल ज़रूरु चेक कयो। मां इन में शामिलु कयो हिकिड़ो बसरु सुठे तरीक़े सां चॉप करे, उहो बसरु तव्हां हिन में ऐड कयो। 3 खां 4 मां वटि हुया सावा मिर्च, उहे मां हिन में शामिलु कया। अच्छा, कोफ़्ते जो साइज़ छा हूंदो इहो तव्हांजी मर्ज़ी आहे। मां थोरा वॾे साइज़ जा कोफ़्ता तयारु थी कया ऐं इन में असां ऐड कयोसीं थोरा सावा धाणा, तक़रीबन 3 खां 4 टेबल स्पून। सुठे तरीक़े सां इन में फ्रेशनेस बि ईंदी। लूणु इन में शामिलु कंदासीं हस्बे ज़रूरत। इन में शामिलु कंदासीं ॻाढ़ा मिर्च। मां 1 टेबल स्पून ऐड कयो आहे। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ ऐड कयो। के माण्हू घणा मिर्च खाईंदा आहिनि, के माण्हू घटि मिर्च खाईंदा आहिनि। थोरो घणो वॾो थो लॻे, नंढड़ो था कयूं। थोरो हथ में ऑयल हणी करे तव्हां कोफ़्तनि खे रेडी कयो ऐं इन्हनि खे फ्राई कंदासीं। हिकु तरफ़ मां थोरी कढ़ाई रखी आहे, मां हुन में ऑयल बि ऐड थी कयां त जीअं कोफ़्तनि खे लाइट फ्राई कंदा हलंदासीं। त ॿिन्हिनि जेके असांजा स्टोव आहिनि उन्हनि खे कयूं था ऑन। अच्छा, हिन तरफ़ ग्रेवी जे लाइ ऐड कंदासीं पाणी ऐं हिन तरफ़ कोफ़्तनि खे फ्राई करण जे लाइ ऐड कंदासीं ऑयल। कोफ़्ता फ्राई थींदा वेंदा, ग्रेवी असांजी तयारु थी वेंदी। कोफ़्तनि खे फ्राई करे ऐड कंदासीं ग्रेवी में। चलो जी, हीअ अची वियो असांजो ऑयल। हिते असां ऐड था कयूं पाणी। चलो जी, हीअ अची वियो पाणी। हाणे असां कोफ़्ता ठाहींदा त हलूं। कोफ़्ता कंप्लीट करे पोइ असां ईंदासीं लौकी जे रायते जी तरफ़। रिकैप मां तव्हांखे ॾींदी हलां त कोफ़्तनि में असां छा ऐड कयो आहे। इन खे सॉफ्ट करण जे लाइ बसरनि सां बि कोफ़्ता सॉफ्ट थींदा आहिनि
ऐं जेके ब्रेड जूं स्लाइसिस आहिनि उन्हनि सां बि कोफ्ता असांजा सॉफ्ट थींदा आहिनि। ॿ असां हिन में ऐड कयूं आहिनि ब्रेड जूं स्लाइसिस, थोरा सावा मिर्च, थोरा सावा धाणा असां शामिल कया आहिनि। इन में असां ऐड कयासीं कुटियल धाणा, पिसियल ॻाढ़ा मिर्च, लूणु हस्बे ज़रूरत, पिसियल गरम मसालो बि असां हिन में ऐड कयोसीं 1 टीस्पून। थोरी मां हिन में शामिल कई आहे हेड। 2 अदद इन में शामिल कयूं आहिनि दरमियाने साइज़ जा ब्रेड जा स्लाइसिस। बस तमामु शयूं ऐड करे सुठे तरीक़े सां हिनखे मिक्स कयो। अगेन मां तव्हांखे चवंदमि त टेस्ट ज़रूरु करे ॾिसो, स्पेशली जेकॾहिं तव्हां घणे तादाद में ठाहियो था पंहिंजा चिकन जा कोफ्ता। लूणु मिर्च हिकु दफ़ो तव्हां टेस्ट करे उन खां बाद में कोफ्ता ठाहियो। साइज़ कोफ्तनि जो तव्हांजे मर्ज़ीअ जे मुताबिक़ हूंदो, जेतिरो तव्हांखे सुठो थो लॻे एतिरे साइज़ जा तव्हां कोफ्ता तयारु कयो। मां थोरो साइज़ इन्हनि जो वॾो ई रखंदमि। अच्छा, कीमो हुयो असां वटि तक़रीबन 3 पाव। लूणु मिर्च पंहिंजे हिसाब सां। ग्रेवी जो जेकॾहिं मां तव्हांखे रिकेप ॾियां त ग्रेवी में ऑयल ऐड कयोसीं, पोइ इन में असां शामिल कयोसीं ज़ीरो। थोरे ज़ीरे जी ज़बरदस्त ख़ुशबू अचणु शुरू थी वई त मां इन में ऐड कयो धोरो 1 कप। उन में शामिल कयोसीं लूणु, ॻाढ़ा मिर्च, हेड शामिल कईसीं, सुका धाणा इन में असां ऐड कयासीं ऐं ॻाढ़ा बसर उन्हनि खे थोरो पीसे करे शामिल कयो त जीअं ग्रेवी तव्हांजी स्मूथ ठहे। बसि उन्हनि खे थोरो फ्राए कयोसीं, मसाले खे, धोरे खे, तमामु शयुनि खे फ्राए कयो। फ्राए करण खां बाद में ग्रेवी जे लिहाज़ सां उन में वेंदो पाणी। चांवरनि सां गॾु सर्व कयो था त ग्रेवी थोरी वधीक रखो, ऐं जेकॾहिं मानीअ सां सर्व कयो था त पोइ थोरी घाटी जेका ग्रेवी आहे उहा बि सुठी लॻंदी। बसि पाणी ऐड कयोसीं, कोफ्ता थोरा फ्राए कंदासीं, ग्रेवी में ऐड कंदासीं। 10 खां 12 मिंट ग्रेवी में कोफ्ता तयारु थींदा। बसि असांजा ज़बरदस्त कोफ्ता रेडी थी वेंदा। लास्ट में मां हिन में पिसियल गरम मसालो, थोरा सावा मिर्च, सावा धाणा, हिननि सां गॾु असां हिनखे सर्व कंदासीं। त बसि कोफ्ता तयारु करे था वठूं। अच्छा, लौकी जे लाइ लौकीअ खे छिले करे कद्दूकश करणो आहे। बेसिकली लौकी खे कद्दूकश करे थोरो उनखे स्टीम में तयारु कंदासीं। जीअं ई उहा स्टीम में रेडी थी वेंदी उन में धोरो ऐड कंदासीं ऐं हिकिड़ो ज़बरदस्त रायते जो मसालो तयारु करे उहो हुन में ऐड कंदासीं ऐं लास्ट में वेंदो भगार। ज़बरदस्त असांजो जेको लौकी जो रायतो आहे उहो बि तयारु थी वेंदो। अच्छा, हे हाणे जेके असांजा कोफ्ता आहिनि इहे फ्राए था थियनि। लाइट कलर ॾींदासीं चारई तरफ़ों ऐं ऐड कंदासीं पंहिंजी ग्रेवी में। चिकन जा असांजा इहे थी विया कोफ्ता। कुझु ॿिया बि तयारु था कयूं, स्पेशली जेसीं ताईं असां वटि ब्रेक जो टाइम नथो अचे। उन खां बाद में असां ईंदासीं लौकी जे रायते जी तरफ़, छो त असां वटि टाइम त आहे। नेक्स्ट ब्रेक में मां तव्हांखे डिटेल सां ॿुधाईंदमि। लौकी छिले करे रखी आहे, उनखे कद्दूकश कंदासीं, थोरो स्टीम कंदासीं। फ़िलहालु असां पंहिंजे जेके कोफ्ता आहिनि उन्हनि ते फोकस था कयूं। ब्रेड स्लाइसिस ऐड कजो। कोफ्ता तमामु नरम तव्हांजा सॉफ्ट तयारु थींदा, शेप तमामु सुठी रहंदी। ऐं कीमे में मेक श्योर कजो त पाणी न हुजे। छन्नीअ में कीमो जेको आहे सो ऐड कजो। ऐं जेकॾहिं पोइ बि पाणी कंहिं वजह सां रहिजी थो वञे त ब्रेड स्लाइसिस जे करे बाइंडिंग तमामु सुठे तरीक़े सां थींदी आहे। त ब्रेड स्लाइसिस ऐड कजो, बासी हुजनि, फ्रेश हुजनि, कोई मसइलो न आहे। ब्रेड क्रम्स तव्हां हिन में शामिल करे सघो था। मॉइस्चर बि तव्हांजो सोक कंदी, शेप ॾाढो सुठो रहंदो ऐं तव्हांजा कोफ्ता तमामु सॉफ्ट तयारु थींदा। छो त माण्हुनि खे मोस्टली जेका क्वेरी ईंदी आहे कोफ्तनि जे हवाले सां उहो इहा ई ईंदी आहे त कोफ्ता सॉफ्ट न आहिनि या कोफ्तनि ते क्रैक थो अचे। त क्रैक अचण जी वजह इहा ई आहे त तव्हांजे जेको कीमो हुयो उन में पाणी हुयो ऐं मेक श्योर कयो त पाणी न हुजे। कोफ्ता जॾहिं तयारु कयो त इलाही स्मूथ हुजनि। ऐं हींअर त मां हिननि खे मिशिन में न गुज़ारियो आहे, पर तव्हां तमामु शयूं ऐड करे उन्हनि खे हिकु दफ़ो मिशिन में गुज़ारिजो त जीअं तमामु शयूं स्मूथली पिसजी वञनि त तव्हांजा कोफ्ता सुठा तयारु थींदा। चलो, जेके रहिजी विया आहिनि उन्हनि खे बि तयारु था कयूं। सेम रेसिपी तव्हां कीमे में बि फॉलो करे सघो था, पर बिल्कुलु बारीक हुजे कीमो।
ऐं जेके तव्हांजा मिर्च धाणा तमामु शयूं बिल्कुलु बारीक सॉफ्ट कटला हुजनि। हिकिड़ो ॿियो रहिजी वियो आहे, इहो बि ठाहे था वठूं। ग्रेवी पंहिंजे हिसाब सां तयारु कयो। कोफ़्ते जो साइज़ बि तव्हां पंहिंजे हिसाब सां एडजस्ट करे सघो था, वॾो हुजे या नंढड़ो हुजे। चिकन जा कोफ़्ता ऐं लौकी जो रायतो। लौकी इलाही थधी हूंदी आहे गर्मियुनि में। जेकॾहिं असां भाॼियुनि जी ॻाल्हि कयूं त लौकी तुरई इहे असांखे मोस्टली नज़र ईंदियूं आहिनि, इलाही थधियूं हूंदियूं आहिनि। लौकी खाइण जा बेशुमार फ़ाइदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांजे घर वारनि खे लौकी जी भाॼी एतिरी सुठी नथी लॻे त तव्हां उन्हनि खे लौकी जो रायतो खाराए ॾिसो, यकीनन उन्हनि खे तमामु पसंदि ईंदो। ऐं लौकी खाराइण जो इहो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो थी थो सघे ॿारनि खे बि, छो त रायतो हर कोई शौक़ सां खाईंदो आहे। पोइ तव्हां इनखे स्पेशली आलूनि जा जेका असां पटाटनि जा चांवर ठाहींदा आहियूं या खिचड़ी ठाहींदा आहियूं, उन सां गॾु लौकी जो रायतो इलाही सुठो लॻंदो। चलो मां हाणे पंहिंजा हैंड्स जेके आहिनि उहे वॉश थी कयां। थोरो थोरो चारई तरफ़ों इन्हनि खे फ्राए था कयूं। अच्छा, ग्रेवी जी जेका बाहि आहे उनखे कंदासीं बिल्कुलु स्लो, बल्कि मां हिन जो जेको स्टोव आहे उहो चेंज थी कयां। जीअं थोड़ी तेज़ बाहि ते जेके असांजा कोफ़्ता आहिनि उहे थोड़ा थोड़ा सुर्ख थींदा वञनि। या त तव्हां कोई स्पून कांटो यूज़ कजो, या तव्हां देगड़ीअ खे पकड़े करे हिलाइजो त जीअं जेके कोफ़्ता आहिनि उहे तव्हांजा टुटरी बि न पवनि। ॾाढो प्यार सां कोफ़्तनि खे तव्हां हैंडल कजो। मां हिकिड़ो कांटो थी खणा, जीअं चारई तरफ़ों थोड़ा थोड़ा कोफ़्ता असांजा गोल्डन थींदा वञनि। बसि चिकन आहे, एतिरो वक़्तु बि न लॻंदो आहे हिनजे कुक थियण में। बसि चारई तरफ़ों थोरो थोरो गोल्डन करिणो आहे, बसि दैट्स इट। उनखां बाद में हिनखे असां ऐड कंदासीं ग्रेवी में। थोरो थोरो कलर ईंदो वेंदो, मां हिनखे ऐड कंदी वेंदमि ग्रेवी में। बसि दैट्स इट। ग्रेवी असांजी ज़बरदस्त रेडी थी वई आहे। लूणु ऐं मिर्च तव्हां ग्रेवी जो बि पंहिंजो चेक करे सघो था, एडजस्ट कयो। लास्ट में थोरो गरम मसालो, सावा मिर्च, कोफ़्ता, इहे तमामु शयूं ऐड करे। कोफ़्ता तव्हां फ्रीज़ करे सघो था। अचानक महिमान अची था वञनि, कोफ़्ता तव्हां कढो ऐं डायरेक्ट ग्रेवी छड़ो तव्हांखे ठाहिणी हूंदी। कोफ़्ता तव्हां फ्रीज़र मां कढी करे जेसीं ताईं तव्हां ग्रेवी ठाहियो। जीअं ई ग्रेवी तव्हांजी रेडी थी वञे, कोफ़्ता ग्रेवी में ऐड कयो ऐं तव्हांजो चिकन कोफ़्ता, बीफ कोफ़्ता मिंटनि में तव्हांजो रेडी थी वेंदो। तमामु सुठे तरीक़े सां फ्रीज़ थी वेंदा आहिनि। अच्छा, हाणे आउटर लेयर इन्हनि जी ज़बरदस्त थी वई आहे, त इन्हनि खे हाणे ऐड था कयूं ग्रेवी में। ऐं जेके ॿिया असांजा कोफ़्ता आहिनि उन्हनि खे फ्राए था कयूं। त जीअं मथियां त हे फ्राए थी विया आहिनि, पर अंदरियां बि थोड़ा इन्हनि खे कुक थियणु ज़रूरी आहे। ऐं उहे हे कुक थींदा असांजे हिन ग्रेवी में। हिकिड़ो चिकन जो ज़बरदस्त फ्लेवर बि अची वेंदो, ग्रेवी बि असांजी मज़ेदार थी वेंदी ऐं कोफ़्ता बि कुक थी वेंदा। कुझु ॿिया असां वटि कोफ़्ता आहिनि, उन्हनि खे फ्राए था कयूं। नंढड़ी असां वटि ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। तव्हां केॾांहुं बि नाहे वञिणो। जीअं ई असां ब्रेक खां मोटी ईंदासीं, लौकी जो रायतो तयारु कंदासीं। त स्टे ट्यून, ॾिसंदा रहियो आवाज़ किचन।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। चिकन कोफ्ता तयारु पिया कयूं ऐं इन सां गॾोगॾु लौकी जो रायतो। ॿिन्हिनि जो कॉम्बिनेशन तमामु ज़बरदस्त आहे। गर्मियूं आहिनि, लौकी मार्केट में अची वई आहे, छो न तयारु कजे लौकी जो रायतो। चिकन कोफ्ता ऑलमोस्ट असांजा डन आहिनि। इन्हनि कोफ्तनि खे बि थोरो सुठे नमूने सां रंग अची वञे, इनखे बि मां ऐड कंदमि ग्रेवी में। जेसी ताईं असांजो लौकी जो रायतो तयारु थींदो, थोरी देरि जे लाइ असांजा जेके कोफ्ता आहिनि उन्हनि खे असां तयारु कंदासीं। ग्रेवी में थोरो ज़बरदस्त तरीक़े सां हो कुक थी वेंदा ऐं पोइ उन्हनि खे सर्व कंदासीं। अच्छा, कद्दूकश मां वटि मौजूदु आहे। लौकी आहे असां वटि 1 kg। लौकीअ खे कद्दूकश कंदासीं ऐं उन्हनि खे कंदासीं थोरो बॉइल। अच्छा, हे फ्राई थी विया आहिनि, इन्हनि खे मां ऐड कंदी थी वञा ग्रेवी में, त जीअं असां पंहिंजे रायते जो कमु स्टार्ट कयूं। हिनखे हिकु दफ़ो ऐड था कयूं। थोरो मां पाणी हिते बॉइल करण जे लाइ रखंदमि। लौकीअ खे कद्दूकश कंदासीं। उबरियल पाणीअ में थोरी देरि जे लाइ लौकी ऐड कंदासीं। तमामु जल्दी कुक थी वेंदी आहे। चलो जी, अच्छा, घणो चिमचो न हलाइजो त जीअं तव्हांजा कोफ्ता जेके आहिनि से टुटी पवनि। अच्छा, हे थी वियो। हिन में मां ऐड थी कयां कुझु सावा मिर्च। चलो, हे 2 सावा मिर्च ऐड था कयूं, थोड़ा कटे करे। त जीअं कोफ्तनि खे असां दम ॾींदासीं ऐं स्टार्ट कंदासीं लौकी जो रायतो। चलो, थोड़ा हे अची विया असांजा। सावा मिर्च। सावर मिर्चनि जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू आहे, उहा ज़रूरु थोरा शामिलु कयो। ख़ूबसूरत बि लॻंदा ऐं इन्हनि जी जेका ख़ुशबू आहे उहा बि असांजी ग्रेवीअ में सुठी लॻंदी। थोरो मां ऐड कंदमि हिन में पिसियल गरम मसालो। जी, हे अची विया। थोरो पिसियल गरम मसालो ऐड था कयूं। बसि थोरी देरि जे लाइ हिनखे कुक कंदासीं। मां हिनखे ढक थी ॾियां। अच्छा, जेका लौकी आहे इनखे असां कश कंदासीं ऐं मां हिते थोरो पाणी रखियो आहे बॉइल थियण जे लाइ। हे जेका असांजी कश कयल लौकी आहे इनखे असां उबरंदड़ पाणीअ में कुझु मिंट जे लाइ तव्हां ऐड कयो। इलाही लौकी सॉफ्ट हूंदी आहे, त बसि इन जो हिकिड़ो कचोपन जेको आहे न उहो असांखे दूरि करिणो आहे। त जीअं असां हिनखे धोरे में शामिलु कयूं। बसि सॼी लौकी मां वटि 3 खां 4 आहिनि। तक़रीबन 1 kg तव्हां लौकी खणो ऐं उनजी जेका स्किन आहे उनखे तव्हां रिमूव कयो। स्किन रिमूव करण खां बाद में जीअं मां कश थी कयां लौकी, ईअं ई तव्हां 4 जेके लौकियूं आहिनि उन्हनि खे कद्दूकश करे, पाणी हिते उबरे थो, उन पाणीअ में ऐड कयो। पोइ उनखे स्क्वीज़ कंदासीं। मतिलबु असांखे पाणी न खपे लौकी जो। छन्नीअ में हुनखे विझी करे जेको बि एक्स्ट्रा पाणी हूंदो उहो असां कढी छॾींदासीं ऐं जेको असांजी लौकी हूंदी बॉइल थियल उहा असां इस्तेमालु कंदासीं। हाणे जेतिरी बि लौकी आहे इनखे मां कद्दूकश थी कयां। हिन तरफ़ था कयूं त जीअं असांखे करण में बि थोरी आसानी थी वञे। पाणी असांजो सॉसपैन में बॉइल थो थिए ऐं जेके चिकन कोफ्ता आहिनि उन्हनि खे मां थोरी देरि जे लाइ कुक करण जे लाइ रखियो आहे। गरम मसालो, थोरा सावा मिर्च, अंदरों ताईं असांजा जेके चिकन जा कोफ्ता आहिनि सुठे नमूने सां पची पवंदा। पोइ तव्हां उन्हनि खे सर्व कयो। बसि सिर्फ़ु थोरा सावा धाणा मां हुन में ऐड कंदमि
ऐं ज़बरदस्त तरीक़े सां उनखे सर्व कंदासीं। ॾाढी ईज़ीली कद्दूकश बि मार्केट में मिली वेंदो आहे। जेकॾहिं कंहिं वजह जे करे भई कद्दूकश तव्हां वटि न आहे, थोरो बारीक चॉप कयो लौकी खे, ऐं लौकी खे चॉप करे पोइ तव्हां इनखे बॉइल कयो। बॉइल करण खां बाद में तव्हां इनखे मैश करे सघो था। इहो हिकिड़ो ऑप्शन आहे जेकॾहिं तव्हां वटि कद्दूकश न आहे। पर कद्दूकश जेको आहे सो थोरो आसान थी थो वञे। अच्छा, धोरे में असां ऐड कंदासीं थोरी थूम, फ्रेश थूम, मतिलबु जेको असांजे घरनि में पेस्ट हूंदो आहे उहो न, 2-3 जवा फ्रेश थूम उहा तव्हां हुन में शामिलु कयो पीसे करे। फ्रेश ज़ीरो खणंदासीं, थोरा गोल साबित ॻाढ़ा मिर्च, थोरा असां हुन में ऐड कंदासीं साबित धाणा, ऐं इन्हनि 3 शयुनि खे तव्हां तए ते या फ्राइंग पैन में थोरो रोस्ट कंदा। ज़बरदस्त हिकिड़ी जेका ख़ुशबू आहे उहा मसाले जी ईंदी, ऐं उन खां बाद में हुनखे तव्हां पीसे करे बॉटल में बंदि करे रखो। डिफरेंट रायते में तव्हां इनखे इस्तेमालु करे सघो था। तमामु ज़बरदस्त रायते जो मसालो आहे उहो अॼु असां मसालो तयारु कंदासीं, उहो मां ऐड कंदमि। लूणु शामिलु कंदासीं हस्बे ज़रूरत। थूम असां हिन में फ्रेश ऐड कंदासीं। थोरा मां इन में शामिलु कंदमि धाणा कटे करे, उहा ऐड कंदासीं। बसि तमामु शयुनि खे सुठे तरीक़े सां मिक्स कयो। जेकॾहिं तव्हांखे घणी तेज़ी पसंदि आहे त थोरा तव्हां थूम सां गॾु 1-2 जेके सावा मिर्च हूंदा आहिनि उहे बि तव्हां पीसे करे पंहिंजे रायते में ऐड करे सघो था। चलो, हिकिड़ी ॿी लौकी आहे, इनखे बि असां, छो त हीअ जेका तव्हांखे नज़र अचे थी न त हीअ इलाही आहे। जॾहिं तव्हां हिनखे बॉइल कंदव, जॾहिं तव्हां हिनखे स्क्वीज़ कंदव त हीअ तमामु श्रिंक थी वेंदी आहे। जेके बि भाॼियूं आहिनि मोस्टली उन्हनि में पाणी जी मिक़दार इलाही हूंदी आहे। लौकी आहे, तूरी आहे, इन्हनि में एॾो पाणी आहे। जॾहिं तव्हां इन्हनि खे स्क्वीज़ कंदव न त हे तमामु थोरियूं थी पवंदियूं। इहा ई वजह आहे त जॾहिं असां लौकी जी भाॼी ठाहींदा आहियूं त उहा इलाही श्रिंक थी वेंदी आहे। त हे 1 kg लौकी आहे मां वटि। जॾहिं असां इन्हनि खे स्क्वीज़ कंदासीं त हे तमामु घटि थी वेंदी। चलो, हीअ असांजी जेका 4th लौकी हुई इहा बि कश थी वई, ऐं लौकी इलाही सॉफ्ट हूंदी आहे, तव्हांखे ॾुखियाई न थींदी। क्वालिटी सुठी वठिजो। ब्रेक जो असां वटि वक़्तु थी वियो आहे, त ब्रेक ते वञण खां अॻु में छड़ो हिकिड़ो कमु इहो कंदासीं त जेका असांजी हे लौकी आहे इनखे बॉइल पाणीअ में ऐड थी मां कयां, ऐं ब्रेक खां पोइ ते जॾहिं असां मोटी ईंदासीं त पोइ हुनजो रायतो तयारु कंदासीं। तव्हां वञो, हिकिड़ी नंढड़ी ब्रेक आहे उहा वठी अचो, मोटी था अचूं, ॿई रेसिपीज़ पंहिंजूं सर्व कंदासीं। मिलूं था तव्हां खां हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। अॼु असांजे मेन्यू में आहिनि चिकन कोफ्ता ऐं लौकी जो रायतो। असांजूं ॿई रेसिपीज़ ऑलमोस्ट, चिकन कोफ्ता त बिल्कुलु डन आहे। लौकी जो रायतो ब्रेक खां अॻु में असां बॉइल पाणीअ में कद्दूकश लौकी ऐड कईसीं, ऐं हाणे तव्हां ॾिसी सघो था त मां हुनजी जेका लौकी आहे उनखे छाणीअ में ऐड करे हुनजो जेतिरो बि पाणी हुयो उहो स्क्वीज़ कयोसीं, ऐं इहा बॉइल थियल ऐं लौकी जेका आहे सा असां ऐड था कयूं पंहिंजे हिन धोरे में। ऐं 1 kg असां वटि लौकी हुई, स्क्वीज़ थी करे थोरी थी वई आहे, ऐं तक़रीबन 3 पाव असां वटि आहे धोरो जंहिंमें असां ऐड था कयूं इहा लौकी। चलो जी, हे हिन में हली वई बॉइल थियल लौकी, जंहिंमें लौकीअ जो जेको पाणी आहे उहो न आहे। अच्छा, 2-3 जवा थूम जा, ऐं 2 असां हिन में ऐड कयासीं नंढड़ा सावा मिर्च, इहे हिन में हलिया विया। अच्छा, कुझु धाणा आहिनि जेके मां हिन में शामिलु कंदमि। हिकिड़ी ज़बरदस्त ख़ुशबू अचे वेंदी धाणनि जी। ऐं असां कुझु मसालो फ्राई कयो अथसीं, फ्राई करे हुनखे असां पीसियो आहे, ऐं उन मसाले में आहे असां वटि ॻाढ़ा साबित मिर्च, उन में असां ऐड कयासीं
ज़ीरो शामिल कयोसीं ऐं उन सां गॾु असां उन में ऐड कयोसीं धाणा, सुका धाणा, गोल साबित, ॻाढ़ा मिर्च ऐं ज़ीरो। अच्छा, हिकिड़ो टेबल स्पून तव्हां हींअर ई शामिल थी कयां ऐं कुझु असां ऐड कंदासीं गार्निशिंग जे वक़्तु। चलो, हे अची वियो हिन में मसालो, ऐं मसालो तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ हिन में ऐड कंदव जेतिरो तव्हांखे खपे। अच्छा, लूणु अची वियो जेको लौकीअ जे लाइ, धोरे जे लाइ काफ़ी हुजे। इन्हनि तमामु शयुनि खे कयूं था मिक्स। थूम ऐं उन सां गॾु सावा मिर्च ऐं हिकिड़ो रायते जो असां मसालो तयारु कयोसीं, उहो मां ऐड कयो। अच्छा, सॼो मसालो मां हिन में इहो शामिल थी कयां। हाणे असां तयारु कंदासीं इन जो हिकिड़ो ज़बरदस्त भगार। भगार में ऐड कंदासीं छो त असां थूम शामिल करे चुका आहियूं, वॾा ॻाढ़ा मिर्च असां ऐड करे चुका आहियूं। त हाणे असां हिन में ऐड कंदासीं कड़ी पत्तो ऐं गार्निशिंग जे लाइ जेकॾहिं तव्हां थूम जा वॾो ॻाढ़ो मिर्च शामिल करणु चाहियो था त पोइ उहो तव्हां करे सघो था। हेॾे अची वियो ऑयल। हिन ऑयल खे कंदासीं थोरो गरम। अच्छा, इन में असां शामिल था कयूं हिकु ॿ ॻाढ़ो मिर्च। अच्छा, थोड़ा मां शामिल कंदमि कड़ी पत्ता। बस खुशबू जे लाइ ऐं अपीयरेंस बि सुठी अचे वेंदी। चलो जी, थोड़ा अची विया इन में कड़ी पत्ता। अच्छा जी, हिकिड़ो जेका थूम आहे बसि हिकिड़ो मां हिन में शामिल कंदमि, अगेन ख़ूबसूरती जे लाइ बसि स्लाइस में ऐड कंदासीं। ऐं जेको असांजो इहो धोरो आहे हिनखे थोरो टेस्ट बि करे ॾिसूं त भई लूणु ऐं मिर्च वग़ैरह सभु बैलेंस में आहे या न, त तव्हां एडजस्ट कयो थोरो। लूणु थोरो घटि आहे, लूणु ऐड था कयूं छो त इलाही असांजी लौकी बि हुई, वरी धोरो हुयो, पर थोरो घटि हुजे, घणो न थी वञे। कयूं था मिक्स। अच्छा, भगार जी बाहि बि बंदि थी वेंदी छो त सुठे तरीक़े सां इहो जेको भगार आहे इहो बि अची वियो। अच्छा, हाणे छा कंदासीं त इहो भगार असांजो अची वेंदो हिन रायते में, त हिनखे सर्विंग प्लेटर में कढी था वठूं। बसि जेतिरो ख़ूबसूरत थो लॻे एतिरो कढंदासीं। इहो असांजो भगार। अच्छा, जेकॾहिं तव्हां हिनखे अलहदा सां सर्व था कयो त पोइ तव्हां हिनखे भगार ॾियो, ऐं जेकॾहिं तव्हां हिनखे कंहिं मानीअ या ॿोड़ सां गॾु सर्व था कयो त भगार न बि ॾींदव तो बि तमामु सुठो लॻंदो। अच्छा, थोरो जेको भगार आहे इहो ख़ूबसूरत थो लॻे त इहो हिते मां ऐड थी कयां, ऐं जेके असांजो चिकन कोफ्ता आहे उनखे बि कढी करे सर्व था कयूं। चलो जी। अच्छा, थोड़ा ऐड कंदासीं धाणा, अगेन हिकिड़ी फ्रेशनेस जे लाइ, थोड़ी ख़ूबसूरती जे लाइ। थोड़ा सावा मिर्च, ऐं हाणे सर्व था कयूं चिकन कोफ्ता। हिनखे असां थोरो साइड था कयूं। अवल असां कोफ्ता कढंदासीं, उन खां बाद में हिन में ऐड कंदासीं ग्रेवी। सॉफ्ट सॉफ्ट कोफ्ता आहिनि, आराम आराम सां कोफ्ता कढंदासीं त जीअं हू टुटनि न।
कुछ भी तव्हांजे ॾिसण खां ॿुधण खां रहिजी वियो आहे, कुझु तव्हांखे सम्झ में न आयो आहे, यूट्यूब ते असांजा शोज़ अपलोड थी वेंदा आहिनि, उते तव्हां वञी सघो था, शो खे ॿीहर ॾिसो ऐं जेको बि तव्हां खां मिस थी वियो आहे तव्हां उनखे नोट डाउन कयो ऐं जेका रेसिपी आहे उनखे फॉलो करे सघो था। ऐं मां हमेशह चवंदी आहियां तव्हां जूं के फरमाइशूं आहिनि उहे तव्हां असांखे ॿुधाए सघो था ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी त उन्हनि खे ज़रूरु पंहिंजे शो में असां ऐड कयूं। अच्छा, हाणे कोफ्ता कढियासीं, थोरी ग्रेवी, ज़बरदस्त कोफ्ता बि असांजा रेडी थी विया आहिनि ऐं उमेदु आहे त अॼु जी रेसिपी बि तव्हांखे सुठी लॻी हूंदी। ट्राई ज़रूरु कजो पंहिंजे घर में। मुंहिंजी कोशिशि रही त हिकिड़ी ईज़ी रेसिपी तव्हां सां गॾु शेयर कई वञे। रेगुलर असांजा इहे मसाला हुया जेके असांजे घरनि में मौजूदु हूंदा आहिनि, उन सां गॾु ई असां इनखे तयारु कयोसीं। जाइ आहे त हिकिड़ो ॿियो बि हिन में कोफ्तो ऐड था कयूं। चलो जी, अच्छा थोड़ा बस ऐड कंदासीं धाणा। साइड्स थोड़ियूं क्लीन था कयूं। वक़्तु बि थी वियो आहे हाणे त तव्हां खां इजाज़त वरिती वञे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं इंशाअल्लाह ताला न्यू फ्रेश एपिसोड सां नई रेसिपी सां गॾु तव्हां सां थींदी मुलाक़ात। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। थोड़ा बसि मां हिन जे मथां सावा धाणा ऐड थी कयां ऐं तव्हां खां इजाज़त था वठूं। इंशाअल्लाह ताला तव्हां सां थींदी मुलाक़ात। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं पंहिंजी शेफ़ ऐं होस्ट खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।